अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरॉन टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। जस्टिस अमीनुद्दीन वफ़ाक़ी आईनी अदालत जे पहिरें चीफ जस्टिस तौर हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में तक़रीब सदर आसिफ अली ज़रदारी चीफ जस्टिस के उहिदे जो हलफ़ खणायो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याया आफरीदी, शरीक पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर समेत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सीनियर जजनि जी शिरकत। वफ़ाक़ी आईनी अदालत जे जजनि जी हलफ़ बरदारी तक़रीब अॼु थींदी। जस्टिस मुसरत हिलाली आईनी अदालत जो हिस्सो थियण खां माज़रत करे छॾी। जस्टिस मुसरत हिलाली सिहत जे मसइलनि बाबति आईनी अदालत जो हिस्सो थियण खां माज़रत कई। ज़रनि मूजिब जस्टिस मुसरत हिलाली जो नालो आईनी अदालत जे जज तौर गौर हेठि नाहे। चीफ जस्टिस अॼु फुल कोर्ट इजलास तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट जे 3 जजनि 27वीं आईनी तरमीम ते चीफ जस्टिस खे ख़त लिखियो हो। ख़त लिखंदड़नि में जस्टिस मंसूर शाह, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस सलाउद्दीन पंवर शामिल। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मिनल्ला उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट मां बि अक्सरियत राय सां मंज़ूर। चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठि इजलास नायब वज़ीर आज़म इसहाक डार आर्मी एक्ट तरमीमी बिल 2025 ऐवान में पेश कयो। पीटीआई ऐं जेयूआई पारां मुखालिफ़त बिल बहस लाइ कमेटी में मोकिलण जो मुतालबो। सेनेट मां एयरफोर्स तरमीमी बिल ऐं नेवी ऑर्डिनेंस तरमीमी बिल बि मंज़ूर। आज़ाद कश्मीर असेंबली में इन हाउस तब्दीली लाइ ॿीहर सरगर्मियूं तेज़। पीपी पारां बेतमादी रिथ फौरी तौर जमा कराइण जो फ़ैसिलो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म जे नाले ते मुशावरत मुकमल। ऐलान बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। वज़ीर आज़म लाइ चौधरी यासीन, लतीफ़ अकबर ऐं फैसल राठौड़ जे नालनि ते गौर। पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे मेंबरनि खे मुज़फ़राबाद पहुचण जी हिदायत। 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सॾ ते अदालतनि में हड़ताल। कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट। जस्टिस मंसूर शाह ऐं जस्टिस अतर मिनल्ला सां यकजहती जो इज़हार। वकील अक़वान चयो आहे त इंसाफ़ ऐं कानून ते धारो हणण न ॾींदासीं। सिंध जा गैरतमंद वकील अदालती निज़ाम खे मफ़लूज थियण न ॾींदा।